सखर हाउस के पीपी अगवान सैयद शाह बुखारी चयो आहे त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां मनसूब बेनज़ीर किफ़ालत प्रोग्राम मुल्क जी ग़रीब आवाम जे घरनि जी किफ़ालत जो ज़रियो बणियल आहे। औरतुनि खां पोइ मर्दनि खे बि ईद जी ख़ुशियुनि में शामिल करण लाइ सूमर ॾींहं खां 5,000 मिलण शुरू थी विया आहिनि, जंहिंमां ग़रीब माण्हू ईद जा कपड़ा ऐं सामान ख़रीद करे सघंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोशिशुनि सां सिंध ऐं वफ़ाक हुकूमत ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾिनो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद ज़ाहिद शाह बुखारी जो वधीक चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर मरकज़ी अॻवाननि सैयद खुर्शीद अहमद शाह, इस्लामदीन शेख, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, MNA नोमान इस्लाम शेख, सिंध असेंबली जे स्पीकर सैयद अवैस कादिर शाह, सैयद फारूक शाह जी हिदायतुनि तहत ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करे रहियो आहियां। पीपल्स पार्टी ग़रीब माण्हुनि जी हमदर्द जमायत आहे। पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत जो नाओ आहे। ज़ाहिद शाह बुखारी चयो त सभई ग़रीब औरतुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में नाला शामिल कराए बंद कोड खोल रहिया आहिनि। उहे ग़रीब औरतूं फ़ाइदो हासिल करे पीपी अॻवाननि खे दुआऊं ॾियनि थियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची